ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी हुकूमत के एक भेरो ॿीहर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी सिफारिश करे छॾी। महांगाई जी सटल अवाम ते हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम किराइण जी तैयारी कई वई आहे। उन सिलसिले में ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा तरफा नाणे वारी वज़ारत के समरी मोकली वही है। ओगरा तरफा नाणे वारी वज़ारत के जेका समरी मोकली वही है उनमें पेट्रोल ₹4.80, हाई स्पीड डीजल ₹8.60 फी लीटर महांगो करण की सिफारिश कई वही है। ज़रियन जो चवण है समरी में तजवीज़ ॾिनी वही है तो लाइट डीजल और गासलेट ₹13 फी लीटर महांगो कयो वञे। ज़रियन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध के हवाले से हतमी फैसलो कंदो। खबरों जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। खबर शामिल कंदासीं। सिंध असेंबली जो स्पीकर और वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी बदीन पहुतो। वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी सेनेटर मरहूम डॉक्टर सिकंदर अली मंदरो की वफ़ात ते संदस पुत्र ज़करिया मंदरो से ताज़ियत कई और मरहूम डॉक्टर सिकंदर अली की वफ़ात ते दिली हमदर्दी जो इजहार किया। आगा सिराज दुरानी मरहूम की मग़फ़िरत ले दुआ घुरी तो अल्लाह पाक मरहूम के जन्नतुल फिरदौस में जाए अता फरमाए। उन मौके ते डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज खान और बिया पिण मौजूद हुआ। मीरपुर माथेलो में GDA जी दांदरियुनि खिलाफ DRO ऑफिस ॿाहिरां धरणो हयो वियो। पीपल्स पार्टी के MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर, वॾे वज़ीर के ख़ास सलाहकार बंगोल खान महर और PP अगवान शीराज नाइक की अगवानी में DRO ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे निटण उसमें धरणो आयो। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे PP MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त GDA अगवान सरदार अली गौहर खान जे मामे सरेआम जाली वोट कराया आहिनि जंहिंजा वट सबूत मौजूद आहिनि। हुन जो त घोटकी ज़िले के पीपल्स पार्टी क्लीन स्वीप किया है। GDA अगवाननि धांधलियूं करे ज़िले जूं कुछ यूनियन काउंसिलूं खटियूं आहिनि। PP MNA एक सवाल के जवाब में चयो त अली गौहर खान महर सां ठा वारियूं ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि, उन सां कॾहिं बि ठा नथो थी सघे। PP MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो। शीराज चयो त पोलिंग स्टेशन पीरबख्श हैदरानी में GDA अगवान सिद्दीक हैदरानी पोलिंग स्टेशन अंदर पीपल्स पार्टी के एजेंटन के यरगमाल बनाए जाली वोट कास्ट कराया विया जंहिंजी दरख्वास्त ॿीहर ॻणप ले DRO वट जमा कराई है। कंबर में मकानी चूंडुनि में मुबैना धांधली वारे अमल आरो खिलाफ JUI कारकुननि एहतजाज किया। गुलाम मुस्तफ़ा चांडियो की नाइंसाफिन खिलाफ UC छजड़ा ते चेयरमैन के आज़ाद उम्मीदवार शहाबुद्दीन भुट्रो, डिस्ट्रिक्ट काउंसिल JUI उम्मीदवार मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगैरी और बेन गोठाणन मीडिया के बुधायो PP उम्मीदवारन UC छजड़ा के मुख्तलिफ स्टेशनन ते धांधली करे ज़ोरी ठप्पा हणाए नतीजा तब्दील करे छड़िया आहिनि। सिंध के मुख्तलिफ शहरन लाड़काणू, कंबर शेदात कोट, कुब्बो सईद खान, उमरकोट, मीरपुर माथेलो, मटियारी, जरवार, मीरो खान और वारिस ॾिनू माची समेत बेन इलाक़न में पानी की सख्त खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरना हया विया। लाड़काणे में जसकम के मरकजी सॾ ते सिंध में पानी की खोट खिलाफ रैली कढी वही। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ अज़ीज़ रहमान शेख और बेन बुधायो सिंध में पानी की अतरादू खोट पैदा करे ज़रई ज़मीन के तबाह कयो पियो वञे जंहिंजी सख्त लफ्ज़न में मुज़म्मत कनि था। हुन जो त पानी की खोट सबब पुछड़ी जा आबादगार तमाम घणियूं परेशानियूं भोगे रहिया आहिनि। सदन सार लहण वारो केर भी कोन्हे। शहदाद कोट में जसकम जे सॾ ते सिंध सुकाइण वारनि मनसूबनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सनान कुरैशी बेन बुधायो त सिंध में पानी की अतरादू खोट पैदा करे सिंधी माण्हुनि खे बदहाल करण की कोशिश कई पई वञे। हुन जो त पानी खोट सबब आबादगार बेजारो न पोखे सघिया आहिनि जंहिं सबब संदन बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। कंबर जे वार केनाल में पानी खोट खिलाफ आबादगारन पारा हाकिम शाह रेगुलेटर ते एहतजाजी मुज़ाहिरो किया। उन मौके ते मोहसिन काजी, रमजान मक्सी, मुर्तदा लाशारी और बेन आबादगारन चयो त वार केनाल में ज़रई पानी की अतरादू खोट पैदा करे हारिन आबादगारन से जुल्म किया पियो वञे। मुज़ाहिरिन मुतालबो कियो त वारा केनाल में हिस्से जो पानी ॾेई हारिन और आबादगारन मां बेचैनी खत्म कई वञे। डोकरी में पानी खोट खिलाफ जसकम अगवान रुख सिंधी की अगवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वही। उन मौके ते अगवानन खिताब कंदे चयो त डोकरी तालके में पानी की सख्त खोट सबब आबादगार बेजारो पोखे न आहिनि सघिया जंहिं करे हारी आबादगार परेशानी जो शिकार आहिनि।
ठट्ठे में जीए सिंध कौमी महाज पारा पानी खोट खिलाफ जसकम जिले ऑर्गेनाइजर मोहम्मद अली शेख अकबर बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन चयो सिंध खे तबाह ऐं बर्बाद करण लाइ हथ वठी सिंध जो पाणी बंदि कयो वियो आहे, जेका सिंध जे करोड़े माण्हुनि जी नस्ल कशी जी शुरूआत आहे। सिंध मुल्क जी मईशत जो सघारो ज़रियो आहे, जिते सॼे मुल्क जो अवाम पलिजे थो, पर सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो मिले। कुबो सईद खान में ज़रई पाणी जी खोट खिलाफ एसटीपी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि ग़ुलाम नबी चन्ना ऐं ॿियनि ॿुधायो त सैफुल्ला मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ कुबो शाख ऐं शाहीन शाख मां मुख़्तलिफ़ शाखुनि में 1 महीने खां पाणी जी सख़्त खोट थी वई आहे। उमरकोट में छोरवाह जी पुछड़ी वारनि पाणी न पहुचण खिलाफ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि चयो पाणी जी खोट पैदा करे ज़ुल्म कयो पियो वञे, जंहिं सबबि फसल सुकी ऐं सड़ी रहिया आहिनि। रानीपुर में 4 ॾींहं अॻु अगवा थियल मासूम नीगर जी बाज़ाबी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं वारसनि पारां एहतजाजी रैली कढी वई। शहबाज कॉलोनी में 4 ॾींहं अॻु अणॼातल हथियारबंदनि हिंदू वापारी जे 8 वरें जे नीगर आदेश कुमार के अगवा करे विया। समाजी तंज़ीमुनि ऐं वारसनि पारां नीगर जी बाज़ाबी लाइ ग़ुलाम असगर वसाण, डॉक्टर नज़ीर खोखर, निमाणू खान सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो ॿुधायो वञे 4 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुग़वी नीगर खे बाज़ियाब कराइण लाइ के बि जोगा क़दम न आहिनि थिया। हुननि चयो मुग़वी नीगर जी बाज़ियाब न थियण सबबि संदसि घर में कोहराम मतल आहे। खैरपुर में नाए क्लास की शागिर्दानी मुबैना तौर अगवा थी वई। वारसनि पारां 3 जवाबदारनि खिलाफ एनसी दाख़िल कराई वई आहे। सलीमाबाद कॉलोनी मां नाए क्लास की शागिर्दानी 14 वरें जी इरफाना धीअ सादिया मित्रो मुबैना तौर अगवा थी वई। मुबैना तौर अगवा कयल नारी जे भाउ आमिर मित्रो जी फरियाद ते ए सेक्शन थाणे ते 3 जवाबदारनि रहीम, अकबर ऐं असगर मित्रो खिलाफ एनसी दाख़िल कई वई आहे। नारी जे वारसनि आईजी सिंध खां मुतालबो कयो आहे त मुग़वी नारी खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। कुनरी में चोरी के इल्ज़ाम हेठ 2 नींगरिन समेत 4 ॿारनि खे शहरिन सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। शहरिन मूजिब बाड़ा मेन बुस्टान रोड ते वाक़े दुकान मां पैसा चोरी करे फरार थी रहा हाथ खेनि सोगो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। शहरिन इल्ज़ामनि ते चयो आहे त ॿार पेनू फ़कीर जो रूप धारे दुकान ऐं दुकाननि में दाख़िल थियण बैदि चोरी कंदा आहिनि। संदन वारदातुनि जा सीसीटीवी फुटेज पिण मौजूद आहिनि। सेवण वेझो सिंधु दरिया मां निकिरंदड़ वाह में वेंझण दौरान 4 मासूम नींगरियूं ॿुॾी फौत थी वियूं। ॻोठ शेर खान सोलंगी में दांसवाह में वेंझण दौरान 4 नींगरियूं ॿुॾी फौत थी वियूं। फौतियुनि जी सुञाणप 8 वरें जी महनाज़ ऐं 6 वरें जी गुलनाज़ धी अयास सोलंगी, जॾहिं त 9 वरें जी आसमा ऐं 7 वरें जे अमड़ी धी मोहम्मद रजब सोलंगी तौर थी आहे। वारसनि ॿुधायो त नींगरियूं वाह ते वेंझण वयूं त पेर तिरकण सबबि हू ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। वार में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस गोलियूं हणी वारा में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस गोलियूं हणी घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ बुरडो में जवाबदार ज़ेब चांडियो कारें जी तोहमत मड़े पंहिंजी घरवारी 50 वरें जी ज़मीरा चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूला जो मर्द तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिब वाक़ियो कारें जे मामले तां पेश आयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।
जाफराबाद भरिसां अणॼातल जवाबदारनि ॿिनि सॻे भाइरनि खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो आहे। ॻोठ इकबाल शाह में पुराणे तकरार तां जवाबदार घर में दाख़िल थी ॿिनि सॻनि भाइरनि आशिक अली ऐं शौकत अली मोहल खे क़तल करण बैदि फरार थी विया। पुलिस मूजिब मक़तूला जा लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया विया, जॾहिं जवाबदारनि कार्रवाई करण बैदि फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस ॿुधायो त मक़तूल भाइरनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कया विया आहिनि। दौड़ वेझो 60 मेल में नुसरत वाटर कोर्स मां नींगर जो लाश हथायो आहे। 18 शाख मां निकिरंदड़ नुसरत वाटर मां नींगर जो लाश हथकियो वियो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते लाश जी सुञाणप 15 वरे जे सिराज पुट अब्दुल वाहिद बिरोही तौर थी आहे। ठुल वेझो नींगर शाख में ॿुॾी फौत थी वियो। रियाज़ चौक जो रहवासी 10 वरे जो नींगर इसरार पुट अहमद मंगी मूसाउल्ला आबाद शाख में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो। शहरीन ॿुॾी वियल नींगर जो लाश पाणी मां ॿाहिरि कढियो। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मटियारी में क़ौमी शाहरा ते रोड हादसे दौरान एक ॼणो फौत थी वियो, ॿियो ज़ख़्मी थी पियो। क़ौमी शाहरा ते कोच ऐं ट्रक विच में टक्कर जे नतीजे में लोहरदीर वासी बुस्तान पठान फौत थी वियो, जॾहिं त विसाल खान ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए ताल के अस्पताल मुंतक़िल कयो, जिते लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। दादलीगारी भरिसां महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मिस्री महर ऐं मौला बख्श महर जी धुरियुनि में ज़मीन जे मालिकी तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस झेड़े में ज़ख़्मी थींदड़नि खे लेटर जारी करे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सखर में सेंट्रल जेल इंतजामिया ऐं FC एहलकारनि जे गॾियल ऑपरेशन दौरान कैदियुनि खां वॾे अंग में मोबाइल फोन, छुरियूं ऐं ॿियो सामान हथिकियो वियो। जेल इंतजामिया मूजिब ऑपरेशन 4 कलाकनि ताईं जारी रहियो, जंहिं दौरान कैदियुनि जी बैरकनि मां तलाशी वरिती वई। जेल इंतजामिया मूजिब जेल मां ऑपरेशन बैदि 28 कैदियुनि खे मुख़्तलिफ़ जेलुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। वफाकी सरकार पारां पेट्रोल अघनि में इम्कानी वाध जो ॿुधी तलहार ऐं भरपासे में अक्सर पेट्रोल पंप बंदि थी विया। पंप बंदि हुजण सबबि तलहार समेत भरपासे जे हज़ारे शहरी तोड़े मेन रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िर परेशानी मजबूर आहिनि। उन सिलसिले में शहरीन शौकत उमराणी, असलम सोनारो, अली गुलाम आज़ाद ऐं ॿियनि दाहींदे चयो त हिकु त गाटे टोड़ महांगाई, बेरोज़गारी ऐं पेट्रोल जा अघ बि हिन वक़्तु मुल्क जी तारीख़ में बुलंद सतह ते पहुतल आहिनि। तंहिं बावजूद बि तलहार ऐं भरपासे जे पेट्रोल पंप मालिकनि पारां वफ़ाकी हुकूमत पारां इम्कानी तौर अघु वधण जो ॿुधी पंप बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि हज़ारे शहरी तोड़े मेन रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। नऊं देरो में बिजली जी अतरादू लोड शेडिंग सबबि गर्मी लॻण करे 2 पोरियत बेहोश थी विया, जिन खे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घरगल शाह पाड़े जे 12 वरे जो नीगर मन्नान पुट अब्दुल रज़ाक सपड़ियो ऐं गरीबाबाद पाड़े जो फारूक शेख शदीद गर्मी लॻण करे बेहोश थी विया, जिन खे बेहोशी वारी हालत में अस्पताल पहुचायो वियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। उन सिलसिले में शहरीन दाहींदे चयो शहर में हिकु तरफ़ बाहि विसाईंदड़ शदीद गर्मी तपायो आहे, मथां वरी सेपको बिजली जी अतरादू लोड शेडिंग करे रहवासियुनि खे आज़ार में विझी छॾियो आहे। शहरीन चयो त रोज़ानो 12 खां 14 कलाक अतरादू लोड शेडिंग सबबि शहरी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। मीरपुर खास में शहरीन पारां वापडा जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ हथनि में बिजली जा बिल खणी फाटक अॻियां धरणो हंयो वियो। मुज़ाहिरो कंदड़ ॿुधायो त वापडा इंतज़ामिया पारां सख़्त गर्मी बावजूद 15 खां 16 कलाकनि ताईं बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग कई वञे थी। हुननि ॿुधायो त बिजली बंदि हुअण करे नूरियाबाद, अली टालपुर टाउन समेत भरपासे जे इलाइक़े जा रहवासी सख़्त गर्मी जे अज़ाब में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शहरीन जो चवणु हो त इलाइक़े जो ट्रांसफार्मर 15 ॾींहनि खां ख़राब
सैलाब पियल आहे, जंहिं जी मुरमत लाइ वापडा इंतजामिया रिश्वत तलब करे रही आहे। हुननि वापडा इंतजामिया जी आला इख्तियारिन ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त बिजली जी लोड शेडिंग जो नोटिस वठी रहवासियुनि खे सुख जो साह खणणु ॾिनो वञे।